अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त कंहिं बि क़ाइल नाहे कयो त ईरान ते हमिलो न कयो वञे। मूं पाण खे पाण क़ाइल कयो त ईरान ते हमिलो न करणु घुर्जे। ईरान 800 माण्हुनि खे फाही ॾियण जो मंसूबो मुलतवी कयो। फाहियूं मुलतवी करण जी ईरानी कदम जी आचा कयां थो। व्हाइट हाउस में तकरीब खे ख़िताब कंदे ट्रंप वधीक चयो आहे त असां ईरान जे एटमी सलाहियत ख़त्म करे छॾी आहे। मूं पाक भारत जंग समेत 8 जंगियूं रोकरायूं आहिनि। करोड़े जानियूं बचायूं। पाकिस्तानी वज़ीर आज़म मुंहिंजे लाइ जेको कुझु चयो उहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। व्हाइट हाउस ग़ज़ा पीस बोर्ड जे नालनि जो ऐलान करे छॾियो। व्हाइट हाउस मूजिबि ग़ज़ा पीस बोर्ड आरज़ी तौर ते हुकूमत जी निगरानी कंदो। बोर्ड ऑफ पीस में मार्को रूबियो, स्टीव विटकोफ ऐं जेरेड कुशनर शामिल। पीस बोर्ड में टोनी ब्लेयर, निकोलाई मलादेनोफ ऐं अजय बंगाल खे बि शामिल कयो वियो। पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो चयो आहे त जीअं नवां केनाल ठाहिण न ॾिना, ईअं ई सिंध अंदरि सूबा ठाहिण बि न ॾींदासीं। नओं सूबो ठाहिण ॿिलीअ जे ख्वाब में छीछड़ा अचण बराबरि आहे। वफ़ाक़ खां सिंध जो हक़ घुरे रहिया आहियूं। ओगरा में सिंध जी नुमाइंदगीअ वारो मामिलो क़ौमी असेंबली में उथारींदासीं। वफ़ाक़ी हुकूमत जा इत्तेहादी ज़रूर आहियूं, पर सिंध जा हक़ ग़ज़ब करण ते ख़ामोश न वेंदासीं। हैदराबाद में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 98वीं सालगिरह तक़रीब खे ख़िताब कंदे पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो चयो त टेक्नोक्रेट हुकूमत ठहण न ॾींदासीं। अवाम जे ख़िलाफ़ फ़ैसिलो थियो त रोड माण्हुनि सां भरिजी वेंदा। आइन में इलेक्शन आहे ऐं इलेक्शन ई थींदा। अवामी हुकूमत चाहियूं था जंहिंमें कंहिंजो बि अमल दख़ल न हुजे। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में शब मेराज अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में मस्जिदुनि ऐं ॿियनि इबादत गाहुनि खे रंग बिरंगी बतियुनि सां सिंगारियो वियो। इबादत लाइ ख़ासि इंतज़ाम। मुस्लमाननि सॼी राति जागी इबादत कई।